अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजो टॉपिक आहे मैथमेटिक्स सीरीज़ में चेंजिंग इम्प्रॉपर फ्रैक्शन टू कंपाउंड फ्रैक्शन। मतलब गैर नातिक जो ॿियो नालो आहे उबते अणपूर खे गॾियल अणपूर में बदिलायो। गैर नातिक उबते अणपूर खे गॾियल अणपूर में बदिलाइण। हाँ, इन खां पहिरीं जेका क्लास हुई असां उन में पढ़ियासीं त कंपाउंड फ्रैक्शन के इम्प्रॉपर फ्रैक्शन में कीअं बदिलायूं था। हाणे असां सिखी रहिया आहियूं इम्प्रॉपर फ्रैक्शन के कंपाउंड फ्रैक्शन में कीअं था बदिलायूं। अचो, हाणे पाण वटि इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे 5/3। हाणे हिनखे पाण बदिलाईंदासीं कंपाउंड फ्रैक्शन में। सफ़ा सभु लो त जीअं हाणे नुमरेटर जेको आहे हुनखे तव्हां रखी छॾियो वंड जी साइन में, डिवीजन साइन में, ऐं जेको डिनोमिनेटर आहे हुनखे ठाहे छॾियो डिवाइज़र। माना 5 हूंदो वंडजंदड़, 3 हूंदो वंडींदड़। त पाण छा कंदासीं, 3 जो खोड़ो हणंदासीं 5 खे, घणा चकर लॻंदो, 1 टिका टिका। हाणे 5 खे 5 मां जॾहिं 3 कट कंदासीं त जवाब छा ईंदो, 2। हाणे हिनखे 5 मां 3 कट कयासीं त 2, मतलब हाणे ही पाण जो थी वियो पाछी, ही पाण जो थी वियो वंडपत, ही पाण जो थी वियो वंडींदड़। ठीक है। इंग्लिश में वंडींदड़ के पाण चवंदासीं डिवाइज़र, वंडजंदड़ के चवंदासीं डिविडेंड, वंडपत के पाण चवंदासीं कोशेंट, पाछी के पाण चवंदासीं रिमाइंडर। हाणे कीअं कंदासीं, सब खां पहिरीं पाण जेको वंडपत पाण जी आहे कोशेंट उहो लिखंदासीं। हुन खां पोइ जेको असांजी पाछी आहे हुनखे नुमरेटर में लिखंदासीं, भाङे जी निशानी ॾींदासीं। जेको वंडींदड़ आहे हुनखे पाण डिनोमिनेटर ठाहे छॾींदासीं। छा कंदासीं, हाणे 5 खे 3 जो खोड़ो हणियोसीं, 1 टिका टिका, त बाक़ी 5 मां 3 कट कयासीं त बाक़ी बचा 2, त 2 पाण जो आयो पाछी। हाणे जवाब जेको वंडपत आई उहो असांजी छा आयो, 1। त वंडपत के लिखंदासीं सॼो अदद, ऐं बाक़ी पाछी के लिखंदासीं नुमरेटर में, ऐं वंडींदड़ के लिखंदासीं डिनोमिनेटर में। त हाणे ही पाण जो छा थी वियो, कंपाउंड फ्रैक्शन या गॾियल अणपूर। अहिड़े हिसाब सां ॿियो आहे 12/5। त छा कंदासीं, वंड जे साइन में 12 खे अंदर लिखंदासीं, 5 खे वंडींदड़ ठाहींदासीं। हाणे खोड़ा पढ़ंदासीं, 1 पंजा 50, 2 पंजा 10। छो त ही 12 आहे। 12 या तो खोड़ा पाण 12 ताईं बराबर पढ़ंदासीं या 12 खां थोरो नंढो पढ़ंदासीं। 1 पंजा 50, 2 पंजा 10, 2 पंजा 15 जेको आहे वधी थो वञे त कंदासीं 2 चकर, 2 पंजा 10। हाणे 12 में जॾहिं 10 कट कयासीं त पाण वटि बचियो छा, 2। मतलब छा थियो, हाणे पाण जो जेको वंडपत आई उहा आई, ही जेको आहे हिनखे सब खां पहिरीं सजन अददनि जे हिसाब सां लिखंदासीं। बाक़ी जेको पाछी बची आहे हुनखे पाण नुमरेटर में लिखंदासीं, भाङे जी निशानी ॾींदासीं, ऐं 5 जेको वंडींदड़ हुयो हुनखे पाण छा ठाहींदासीं, डिनोमिनेटर। त पाण जो छा थी वियो, हाणे हिकिड़ो गॾियल अणपूर पाण जो ठही वियो। हाणे वंडपत जो जेको जवाब आयो उहो पाण जो जेको आहे उहो छा थी वियो, सॼा अदद, पाछी थी वियो अंश, ऐं वंडींदड़ जेको थी वियो छेद। हाणे पाण जो टियों मिसाल पाण कयूं था, इम्प्रॉपर के कंपाउंड में चेंज था कयूं। हाणे चए 22/9, माना 22/9। छा कंदासीं, वंड जी निशानी में 22 लिखंदासीं, नुमरेटर के डिनोमिनेटर के
वंडींदड़ ठाहींदासीं। हाणे छा कंदासीं 22 ताईं खोड़ा हणंदासीं 1 न 9 2 न 18 3 न 27 वधे पियो त घणा चक्कर हणंदासीं 1 न 9 2 न 18। हाणे 22 में 18 22 में 18 जॾहिं वेंदा कट कंदासीं त पाण वटि जवाब छा ईंदो 4। हाणे हिनखे कीअं लिखंदासीं पंहिंजो ही जेको आयो वंड उपत हिनखे सॼो अदद ठाहींदासीं पाछी जेका बची हुनखे न्यूमरेटर में लिखंदासीं जेको वंडींदड़ हुयो हुनखे डिनोमिनेटर में लिखंदासीं ही पंहिंजो थी वियो गॾियल अणपुर। अहिड़े हिसाब सां पंहिंजो चौथों जेको मिसाल आहे 16 भाङे 7 माना 16/7 की कंदासीं साॻियो तरीक़ो 16 खे वंडणी में लिखंदासीं वंडींदड़ ठाहींदासीं 7 के जेको आहे वंडींदड़ ठाहींदासीं। हाणे 1 7 7 2 7 14 2 7 21 वधी थो वञे त 2 चक्कर पवंदासीं 2 7 14 16 में 14 कट कयोसीं छा बचो 2। हाणे साॻी तरह पाछी पंहिंजी 2 आई त सॼो अदद पहिरीं जेको हूंदो हुनखे ठाहींदासीं 2 वंड उपत जेको बचियो ऐं पाछी हूंदो उहो न्यूमरेटर में ऐं वंडींदड़ हूंदो उहो डिनोमिनेटर में। त इहो असांजा हुआ इम्प्रॉपर फ्रैक्शन खे कंपाउंड फ्रैक्शन में कीअं तब्दील थो कजे 4 तव्हां हिसाब कया आहिनि। हाणे तव्हांखे होमवर्क ॾियां थो मिसाल 9 भाङे 3 हिनखे तव्हांखे तब्दील करणो आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन में इम्प्रॉपर फ्रैक्शन खां कंपाउंड फ्रैक्शन में। अहिड़े हिसाब सां 16 भाङे 7 टियो 22 भाङे 9 22 भाङे 8 करे वठो। हाणे टे जेके आहिनि तव्हां चेंज करे कमेंट सेक्शन में पंहिंजो जवाब लिखंदव। महिरबानी।